वाह 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 वाह, खरबे रुपया। वाह 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 वाह, अल्लाह एॾो पैसो। आहे छा केड़ा ई लिखन पिया ई अंग अंग ए काका बजट भई पेश थिए, बजट ई छा पैसा विराईंदा इन्ही ए जेको बुक आहिनि न सब पैसे मां भरिया पिया आहिनि। खरब अरब न खरब रुपया। भले आऊं देता आहे घटी में मुझो जुती छे में भरजी तू चईंदो पैसे में भरिया पे ना ना इन्ही में रोड ठोंदा ऐं पंहिंजो तरक़ियाती स्कीमूं मिलंदियूं ऐं ॿिया वॾा बल्ब लॻंदा। झरियो थियो ये हर साल अचे थी वो सागी है। हाँ वो सागी जेके पैसा अचनि था न उन्ही खे हाणे बीणा टीणा चोणा कयूं आहे। हल भेण अगे रुगो ॿुधो मास्टर जी पगार वधी है ॿियो तो भली महंगाई त लाहती कढे रुगो मास्टर जो बी 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 ओहो वाह 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 20 सैकड़ो छा थियो पगार वधियो आहे मास्तरनि जो। सभिनी जो रुगो मास्टर जो मास्टर नहीं वांदा घणे वेठा केड़ो पगार वधायो बी 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 सभिनी मुलाज़िम जो 20 सैकड़ो पगार। ओ इते रख न पेंशन वारे जो भी वधियो। भाई अलो ई वरी ऑटो फ्री कयो अटो तू तो रुगो अटे ला घोड़ा घोड़ा भाई हमारे गोटे में तो आए कोन छा दुकान कोने चक्की कोन थी हले छा है अल्लाह जेड़ो अटो खाई आऊं एको तो हाणे जे माण्हूअ खां पुछ 20 सैकड़ो पगार वधियो हेतरी बजट वधी को माण्हू अटे जी ॻाल्हि ई कोन करे। अटे जी ॻाल्हि न कन तू मशहूर थी वियो असां गोठ में जेको जन अकबर अटे वारो यो काका तो टाटो ॾेई अटे के काका हाणे ॻाल्हि ही आहे अटे जो अघ के वधंदो ई कोन उनी जी ॻाल्हि विसरी पई ओए तो तपो आ चौके ते अची घोड़ा बी 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 वरी टीवी ते हले पियो। ना 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 अटे ला कोन रखियो आहे ये वरी उन सेहत खाते जा सेहत खाते में छा लागन अस्पताल में बंद पे ना ना अरबे रुपया रखियो आहे इन ला नयूं दवाऊं वठंदा 200 अरब रुपया ये हारी जेके आहिनि न खेड़ीअ जा बि रखियो आहे पाण के बलियूं पके ॾींदा हाओ हाओ मजूर रखियो ये हीर बिली ईअं पियो चए त ज़रायत ला न खेड़ीअ ला अटे जो नालो ई कोन्हे। ई निमा दे दमो होदियो बेली तू वैसा मूंसा ॻाल्हि कर हां इन्ही टीवी आसे रोली विने ई टीवी में ॻाल्हि सच्ची निकरे बस ठीक ॾिस आऊं 2-4 कलाक थिया ॾिसां पियो मन को कणक जी ख़बर अचे मन को अटे जी ख़बर अचे मन को सस्ताण जी ख़बर अचे। अटो असेंबली में वेठा उन्हीं के केड़ी खबर अटे ला छाजे ला कंदा वो तो कंदा को स्कीमों को समर पंप को सोलर पंप जिता को थिए आओ आओ जिता की जुगाड़ दाठ साई दिए समझी तब आसरो अखी दूर तो विनाई न पो मने तोजे मतलब दा अटो खंड चाय ई वखर सस्तो कोन दींदो ई विसारे जेको बरबान वठी गोठ ना निकर बाकी ए मुंजा अल्लाह पाक तू ही असा जे रोजी में बरकत विज बाकी हिनी जे आसरे सच्चो ये नजर वेंदी। अब टीवी बंद कर टीवी अब बंद कर बस हलूंगा घरे बंद कर अजा वो ओठो भरे आजे उनका समाचार ओठो तो ई निमाइंदो ओए आओ ई अखबार आओ न आओ इन्हीं का पूछला वो सस्ता थी है हाओ ए अबा देख हलो 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 भली करे इन के खबर हूंदी ई सच्चे निमाइंदो न अखबार जो भली करे आ खुशबार काका चलो खुश है सब खैरा वो खैर पहले अकेला घोड़ा घोड़ा का करू ई अकबर बेचारो डालो सदाई जे अटो अटो नाटे अगिन सिर वियो बजट थिए को इन में का कणक जी गाल को अटे जी को मिस्किन ला फायदो आए त न तू ये अखबार आरो सो मिस्किन ला गाल बुझो मिस्किन ला सजी खबर तो के बुधाया मिस्किन ला फायदो ही फायदो है
हाउ हाणे इन में हुकूमत वधाई अॻे मज़ूर मिलंदा हुआ 10 खां 12,000 हाणे ऐलान कयो त जेको ॾियारीदार मज़दूर महीने में 25,000 करे ॾींदासीं नको ऐसे तो 25,000 बजट में करे ॾींदासीं हाउ ई उनखे चवंदो केर सेठ बांदी वारा आहिनि यार केॾो वेठो 25,000 करे बाक़ी मास्तरनि जी पगार वधी आहे मुलाज़िम सभिनी वधी आहे ऐं मोबाइल जेको पाण सॼो ॾींहुं न मोबाइल सॼो ॾींहुं ही असांजे हथ में हूंदो आहे ॾाढा तुंहिंजे हथ में हूंदो आहे हिन ताप टैक्स घटाए छॾियो अरे घोड़ा कारूं सस्तियूं थियूं मोबाइल तूं ॻाल्हि कर कणक थी कर न कणक सॼो ठर तुंहिंजो करे वेठो आहे ख़बर सॼो केरु पुछंदो कोन हो कणक जो हाउ सचो पर हाणे जॾहिं ही माण्हू वठी चोराए ते बीठो चके ॾियां ॾिठो हाणे हुनखे ज़हन में अची वई अरे घोड़ा कणक सी वधाई उन कणक वधाए छॾी 1200 1400 मण 2000 ते मण करे छॾियो अटो वठी 2800 ते पएतो हाणे नई कणक लथी उहा वधाए ॿी ते करे छॾियो त ही सॼो ॾोह थर जी आवाम तोखे तूं अटे ला करे न तो त मागी टाटा ॾेई छॾिया अटे जा बेली आहंगो एकी ॻाल्हि जीअं ऑफिसर हिन चूंडियल नुमाइंदनि खे यादगिरी कोन थो ॾे मथा बजट उते ई खायो वञनि स्कीमूं ठहनि जुड़नि आरो प्लांट पाण त अरबे खरबे करोड़े जा लॻा हिते केतिरा थिया कम जी इहा केतिरा थिया उहो ॾिसो हला उहे ॾिस भला ॾाढा उहे ॾिसो उन मां को हिकिड़ो हले थो मिठे में वॾो आरो प्लांट एशिया जे वॾो जेको लॻायो वियो आहे उन जा समूरा बोर ही कमु सॼो ज़रदारी जो त आहे न उन त सॼो कयो न इहो हाँ सॼो आरो प्लांट कोन हलिया बेली एक ही गाल तो के सुनाई या ये ज़रदारी ये 80 14 अटो धंधो करे वो आजी मर्जी आरा प्लांट ठायो ए रोड ठायो ककरियूं खाओ बजरियूं खाओ मोबाइल सस्तो करियो कारूं सस्तियूं करियो खुदा जे वास्ते कणक ते सब्सिडी गुजारो जनो अंग्रेजी में हाँ रियायत सिटी दी रियायत कन उहे कने हां उहे सो हुनन के चवे प केर हिता जा पाया चूंडल जे निमाइंदा उते वीचारा त कुछ नहीं कोने सन बेली एक ही गाल बुधाया मुंह द बेली घणे लुत्फ ला गया रड़ी कयूं फकीर गया रड़ी कयूं मलानी के बचायम राणे हमीर सिंह बदी में लठड़ी खई हुई सो उनी के वरी ता चऊं त बियो जे की न कयो ए सब गाली अखीं दे अब हां पर पेरी कणक जो को लप सस्ती कर पाण वेठा यूं काके सिलुअ के सजी खबर आए त कणक जो अग अटे जो अग जेको नथो घटे ऐं पाण घोड़ा तो सदाई सजी घोड़ा सचो असीं अखबार करण गुर के मारो के हाउ पर काको सिंधु वो पाण के सलाह दे भला किए थींदो भला पाण हमरा अगते पुछन ता कोन दा पुछन कंद छा पिया चलो ये कणक कीअं जुड़े पुछंदा की मिलू इनन जो ओ लो कणक अटो दिन मिलन के कणक सरकार दिन मिले के चवंदा बाकी बोर चक्की के नंढी बबोरियूं महीने में बबोरी महीने में ना ये मुके गाल सुलू समझाए त बजे गाल कोटा वाली मुंजी गाडी वाले वंजे दिया हां वण हला तब चोर आए की कोन हलू घरे ना ओ इनी बजे दे अगे बजे नु आयो को आ गाडी निकरी वेंदी पो भामे रेड़न पे कोने को हाल उती हुंदा खर पे वठण आहे वठी वणो बाबा उती हाल उती हलो अल्लाह खैर कंदो भला